मेहड़ मां अगवा थियल 6 साला मासूम न्याणी उजाला परवीन सोलंकी जी बाज़ियाबी लाइ सहाफ़ियुनि सियासी समाजी तंज़ीम जे अॻुवाणनि जो छंडड़ मोरी स्टाफ फरीदाबाद मेहड़ रोड ते एहतिजाजी मुज़ाहिरो कयो वियो। इंतिज़ामिया ऐं पुलिस ख़िलाफ़ सख़्त नारेबाज़ी कई वई। सहाफ़ियुनि सियासी समाजी तंज़ीम जे अॻुवाणनि ज़फ़र अली सोलंकी, सिंगार चांडियो, जस्कम अॻुवाण अनमोल रियाज़ सिंधी, समाजी अॻुवाण कामरेड अनवर मल्लाह, समाजी अॻुवाण सअदुल्ला चांडियो, पेपे अॻुवाण नियाज़ अली सोलंकी, हाजी खान सोलंकी, शाइर अदीब जानी गफूर छुट्टो ऐं ॿियनि जी अॻुवाणी में छंडड़ स्टाफ फरीदाबाद मेहड़ रोड ते एहतिजाजी मुज़ाहिरो करे सख़्त नारेबाज़ी कई वई। एहतिजाज कंदड़नि सहाफ़ी सां ॻाल्हाईंदे चयो त मेहड़ मां 6 ॾींहं अॻु स्कूल वापसी ते मासूम न्याणी 6 साला उजाला परवीन सोलंकी रस्ते ईंदे गुम थी वई आहे, जंहिंखे 6 ॾींहं गुज़री विया आहिनि पर इंतिज़ामिया बाज़ियाब करण में मुकमल तौर नाकाम थी चुकियो आहे। एहतिजाज कंदड़नि अॻुवाणनि जो वधीक चवणु हुयो त सिंध जी हिकु ॿी प्रिया कुमारी अगवाल थी लापता थी वई आहे पर इंतिज़ामिया बाज़ियाबी लाइ कंहिं बि क़िस्म जा उपाउ न आहिनि वरिता। हिन चयो त तमामु जल्द मासूम न्याणी उजाला परवीन सोलंकी खे बाज़ियाब करे वञे, न त असांजी तहरीक वधीक तेज़ थी वेंदी। असांखे ॿेरो ॿीहर ॿुधाईंदा आहियूं त मेहड़ मां अगवा थियल 6 साला मासूम न्याणी उजाला परवीन सोलंकी जी बाज़ियाबी लाइ फरीदाबाद में एहतिजाजी मुज़ाहिरो करे धरणो हंयो वियो आहे। न्याणी उजाला परवीन खे आज़ाद कयो, न्याणी उजाला परवीन सोलंकी खे आज़ाद कयो, न्याणी उजाला परवीन सोलंकी